ही छा है? ही मैडम तुझे घर वारे तुझे लाए लव लेटर लिखी मोकलियो। छा मतलब? मतलब इहो त तोखे तुझे घर वारे तलाक ॾेई छॾिया ऐं पंहिंजी जान हमेशा हमेशा लाइ आजी करे छॾियईं। तलाक? हिकु न हिकु ॾींहुं त ही लेटर अचणो ई हुयो। हाणे सॼी उमिरि जे लाइ तूं असांजे ॻीचीअ में फिट आहीं ऐं तूं बि एतिरो ख़ुशि न थी। तुंहिंजी हयाती बि थोड़ी आहे। मां तोखे ऐं अदा जी साज़िशुनि खे चङी रीति सम्झां थी। तूं छा थी सम्झी? त मूंखे ख़बर नाहे। तूं त ज़हर ॾेई मूंखे मारे चुकी आहीं, पर शायदि तोखे इहा ख़बर नाहे त हयाती ऐं मौत हुन ख़ालिक जे हथ में आहे। मां तोखे छो मारींदसि? तोखे त तुंहिंजो भाउ मारींदो जंहिंजी सॼी मिल्कियत तूं खाई वई आहे। मारण वारे खां बचाइण वारो वॾो आहे ऐं ही सॼी मिल्कियत मुंहिंजी आहे, मुंहिंजी। ऐं तही ॿई ज़ाल मुड़ुस त मुंहिंजे ई टुकरनि ते था पलजो। तूं पाण खे राज़िक न सम्झ। हिन समूरी मिल्कियत में वॾो हिसो तुंहिंजे भाइरनि जो आहे। बाय द वे तव्हां पंहिंजे हिसे जी ज़मीन पंहिंजे ॾाज में पहिरियां ई खणी वयूं हुयो ऐं हाणे त तोखे सिर्फ़ 3 वेलनि जी मानी मिलंदी, सम्झई? सिधी ॻाल्हि आहे रज़ हाशिम खान। मूं सोचियो सालार खान सण बि आसामी आहे। सालार खान खे ब्लैकमेल करे आस्ते आस्ते हुन मां इहो माल खाईंदो रहंदुसि। पर वरी हाणे ख़बर पई आहे त सालार खान वटि खाइण लाइ त अटो ई कोन्हे। सॼी मिल्कियत त वॾेरो लाइक़ु पंहिंजी धीअ जे नाले करे वियो आहे। इहे बोर कहाणी मूंखे न ॿुधाए। अॼोके सिजम सालार खान खे गिरफ़्तार कर, न त सुभाणे तुंहिंजी एसपी साहब वटि पेशी हूंदी। सिज खे थोरो वॾो कर हाशिम खान। हा, अॼु ई सिज लथे खां अॻु में सालार खान खे वञी गिरफ़्तार थो कयां ऐं हुनजे साथियुनि खे बि पकड़े वञी जेल में थो वाड़ियां। ऐं जेकर न इएं न थियो त पोइ सॼी ज़िंदगी वर्दी पाइण लाइ सिकंदे सूबेदार। इन वॾेरनि खे शायदि इहा ख़बर नाहे त सोढल हिकु शिकारी बाज़ आहे। शिकारी बाज़, उहो शिकारी बाज़ जेको आसमान तां उॾरी धरतीअ तां पंहिंजे शिकार खे खंभे खणी वेंदो आहे। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।